अॼु छा सिखंदव? टीचर असांखे सिंधी सीज़न सेखारियो। सिंधी सीज़न्स सिखंदव? सेखारियांव? जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा। अॼु तव्हांखे मां सेखारींदसि सिंधी सीज़न, जंहिंखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं मुंदू। त अॼु मां तव्हांखे सेखारींदमि सिंधी मुंदू। त अॼु असां सिखंदासीं सिंधी मुंदू, सिंधी सीज़न्स। सभिनी खां पहिरियों जेका गर्मीअ जी मुंद ईंदी आहे उनखे असां चवंदा आहियूं समर सीज़न। त समर खे सिंधी में छा चइबो आहे? ऊन्हारो। उन खां पोइ वारी सीज़न आहे थधि जी सीज़न, जंहिंमें असांखे जाम थधि थींदी आहे, जंहिंखे असां इंग्लिश में चवंदा आहियूं विंटर। और विंटर खे असां सिंधीअ में चवंदा आहियूं सियारो। उन खां पोइ उहा ईंदी आहे मुंद जंहिंमें असां खणंदा आहियूं छटी और गॾु पाईंदा आहियूं रेनकोट। पाणी ई पाणी हूंदो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं बरसाति। त उन बरसाति जी मुंद खे असां इंग्लिश में चवंदा आहियूं मॉनसून। और उनखे ई असां सिंधीअ में चवंदा आहियूं चौमासो। ऊन्हारो, चौमासो और सियारो, इहे टे मेन मुंदूं आहिनि। इन्हनि मुंदुनि जे विच में ॿियूं मुंदूं ईंदियूं आहिनि, जीअं त चौमासे और सियारे जे विच में ईंदी आहे मुंद जंहिंखे इंग्लिश में चइबो आहे ऑटम और सिंधीअ में इनखे चइबो आहे सरह। सियारे ऐं ऊन्हारे जे विच में हिकु मुंद ईंदी आहे जंहिंमें गुल ई गुल थींदा आहिनि। उहा मुंद आहे जंहिंखे असां इंग्लिश में चवंदा आहियूं स्प्रिंग सीज़न और उनखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं बहार जी मुंद, जंहिंमें बहारी बहारी हूंदी आहे। अॼु असां सिखियूंसीं सीज़न्स जंहिंखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं मुंदू। सभिनी खां पहिरीं मुंद आहे ऊन्हारो। उन खां पोइ ईंदो आहे चौमासो। चौमासे खां पोइ ईंदी आहे सरह जी मुंद। सरह जी मुंद खां पोइ ईंदो आहे असांजो सियारो और सियारे खां पोइ आख़िरी मुंद ईंदी आहे बहार जी मुंद, जंहिंमें बहारी बहारी हूंदी आहे। त इहे आहिनि असांजूं सिंधी मुंदूं। ज़रूरु यादि कजो, पंहिंजे ॿारनि खे बि ॿुधाइजो और वीडियो ज़रूरु शेयर कजो। पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूरु कजो। जय झूलेलाल। जय